बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। दुनिया में जेके भी इंसान ॼावा आहिनि पैदा थिया आहिनि उन्हनि जूं शिकिलूं सूरतूं या उन्हनि जो बिहेवियर हर ॿिए इंसान खां मुख़्तलिफ़ आहे। उहे कॾहिं बि हिकु जहिड़ा नथा थी सघनि एसि ताईं जो इवन हिक ई घर में जेकॾहिं ख़ानदान आहे, भाइर आहिनि, भेनरूं आहिनि, रिश्ता आहिनि, त उन्हनि जूं बि शिकिलूं सूरतूं थोरो थोरो मिलंदियूं या उन्हनि जूं आदतूं बि थोरो थोरो मिलंदियूं आहिनि। पोइ अहिड़े हुजूम में कंहिं माण्हूअ खे चवणु त तूं हीअं ऐं हीअं थी वियो त इहो बिल्कुलु ईअं आहे जीअं ॾींहं खे चइजे त राति थी ऐं राति खे चइजे त ॾींहुं थी। माण्हूअ खे पंहिंजो टैलेंट पाण ॻोल्हणु घुरिजे या हर उन माण्हू खां पुछणु घुरिजे जेको तव्हां सां गॾु आहे। ॿिनि सूरतुनि में असां पंहिंजो टैलेंट ॻोल्हे सघंदा आहियूं, पंहिंजी ॼाण ॼाणे सघंदा आहियूं या इहो मालूम करे सघंदा आहियूं त असां छाजे लाइ पैदा कया विया आहियूं या असां में कहिड़े क़िस्म जी सघ आहे। नंबर पहिरियों कहिड़ो त तव्हां पंहिंजो पाण खां पुछो त तव्हां में टैलेंट कहिड़ो आहे। जेकॾहिं तव्हांखे ख़बर पइजी वई त मां हिन कम में वक़्तु गुज़ारियां थो ऐं उहो वक़्तु आसानीअ सां गुज़रे थो ऐं उहे लम्हा रुकिजी वञनि था ऐं टाइम जल्दीअ में गुज़री वञे थो त पक सम्झो उहो तव्हांजो पसंदीदा कमु आहे। पर जेकॾहिं तव्हांजो वक़्तु गुज़रे ई न ऐं हिकु लम्हो बि तव्हांखे कलाक जे बराबरि लॻे त पक सम्झो तव्हां उन कम जे लाइ न आहियो। हिकु भेरे तव्हां ॿुधो हूंदो त बाबर बादशाह आम माण्हुनि खे ख़ैरात खाराईंदो, उन्हनि खे खाधो खाराईंदो ऐं उन्हनि खे पंहिंजे तरफ़ां उन्हनि जी सर्व बि कंदो। हिकिड़े ॾींहुं बाबर बादशाह माण्हुनि खे खाधो पियो खाराए त उते हिकिड़ो माण्हू जेको हुजूम में वेठो थियो, ॿिया सभु हथ सां खाई रहिया ऐं उन माण्हूअ पंहिंजे खीसे मां चाकू कढियो ऐं चाकू कढी ऐं उन सां हू पाण जेको आहे खाधो खाइणु शुरू कयो। त बाबर बादशाह खे उहा शइ अजीब लॻी त हिन पंहिंजे नौकर खे सॾु कयो त इहो ॾिसी अचु त इहो माण्हू केरु आहे, इन खे हेॾे वठी अचु। त उहो माण्हू महसूसु करे वियो ऐं उहो माण्हू उतां रवानो थी हले वियो। जंहिं वक़्तु उहो सिपाही बाबर बादशाह जे आॾो पहुतो त बाबर बादशाह चयो त इहो माण्हू केरु हो? चई त अलाए सर उहो निकिरी वियो साईं, हाणे ई हितां रवानो थी वियो। त बाबर बादशाह चयो हुनजी आदतुनि ऐं ख़सलतुनि मां लॻे पियो त हू बादशाह थींदो ऐं तव्हांखे ख़बर आहे उहो माण्हू केरु हो? उहो शेर शाह सूरी हुयो जेको अफ़गानी हुयो ऐं केतिरा ई साल हुन हुकूमत कई हुई। यानी तव्हां असांजो जेको टैलेंट आहे कॾहिं कॾहिं ॿिया माण्हू असांखे ॿुधाईंदा आहिनि त असां छाजे लाइ पैदा थिया आहियूं। ॿियो टैलेंट जी ख़बर पंहिंजो पाण खे बि पवंदी आहे। हिकु भेरे ईदीअ जो तव्हां ॿुधो हूंदो, नंढड़ो हूंदो त हुनजी माउ हुनखे ख़र्ची ॾींदी, हुनखे पैसा ॾींदी त वञु स्कूल या ॿाहिरि वञे त अधु तूं खाइजांइ, अधु कंहिं ग़रीब छोकिरे खे ॾिजांइ। त ईदी बि ईअं ई कंदो, अधु कुझु पाण खाईंदो ऐं कुझु ग़रीबनि खे ॾींदो। जॾहिं वॾो थियो ईदी पियो चए त हिकिड़े ॾींहुं मां दुकान ते वियसि त मां उतां कपिड़नि जो हिकिड़ो थान वरितो ऐं उहो कपिड़ा खईं मां वापसि अचां पियो त ॾिठुमि त ॿ माण्हू पाण में विढ़नि पिया, हिकिड़े ॿिए खे धकु हयो त उहो ज़ख़्मी थी पियो। सभु माण्हू हुन चौधारी गॾु हुया त मां उन ज़ख़्मी माण्हूअ खे खयो ऐं सिधो हॉस्पिटल वठी वियुसि। उन ॾींहुं मूं महसूसु कयो त मूं में इहा ख़ूबी आहे त मां ॿियनि माण्हुनि जी हेल्प कयां या मदद कयां। यानी हुन पंहिंजी ख़ूबी ॻोल्हे वरिती हुई। तव्हां बि या पाण खां पुछो या पंहिंजे दोस्तनि खां पुछो त तव्हां में कहिड़ी ख़ूबी आहे ऐं उन ते अमल करणु शुरू कयो त तव्हांजो टैलेंट तव्हांखे मिली वेंदी ऐं तव्हांजी ज़िंदगी ख़ुशगवार गुज़रंदी। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।